नाज़रीन, सिंध समेत सॼी दुनिया में अॼु शाइरी जो आलमी ॾियारो मल्हायो पियो वञे। खिपरो में बि सिंधी अदबी संगत पारां गॾिजाणी कोठाई वई। उन ई हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे असद शाह। दुनिया में अॼु शाइरी जो आलमी ॾियारो मल्हायो पियो वञे, उते खिपरो में बि सिंधी अदबी संगत शाख खिपरो जे शाइरनि पारां गॾिजाणी कोठाए मुशाइरो करायो वियो। उन मौक़े ते खिपरो जे मक़ामी नाले वारनि शाइरनि पंहिंजी निकोर शाइरी ॿुधाए ख़्यालनि जो इज़हार पुण कयो। मुल्क में बहरान थींदा पिया वञनि, ॾिस किरोना वायरस जे ई करे शहर सभु वेरान थींदा पिया वञनि। इंतज़ारी अखियुनि मां वञे ई नथी, बेक़रारी अखियुनि मां वञे ई नथी। करे दावा हिते हर को निभाहे को नथो ॼाणे, टुटल दिलियूं हिते हेकर मिलाए को नथो ॼाणे। ग़मे इश्क में यारो ॻरी वियासीं, मरण खां अॻे ॼण मरी वियासीं। होश अकुल नजीबनि जे नीह निया, दीन ऐं दुनिया खां खरी वियासीं। बेला बनियूं झुकजनि झेरणनि सां, जिते कुनियूं घोट लही लाऊं माणनि वनियूं। हर गम खां हुजे आज़ाद, मुंहिंजी सिंधड़ी रहे आबाद, मुंहिंजी जीजल रहे आबाद। गली में रुलियो कोई, दर दर भटकी भुलियो कोई, सूर खणी अफ़साना ख़ुदि सां दर्द नगर में। मिठा मजबूरी आहे, तोखे सुहिणा सॼण मगरूरी आहे इश्क न पूरियो आजिज़ खे, पर माण्हू चवनि कमज़ोरी आहे। मूंखे मुंहुं बि मिठा मजबूरी आहे, तोखे सुहिणा सॼण मगरूरी। शाइरी जे इन आलमी ॾियारे ते ख़ासि करे असां वटि सिंध में इहो पैगाम वञे थो। सिंध जी जेका शाइरी आहे उहा ॿियनि ॿोलियुनि जीअं हिकिड़ी पंहिंजी मुनफ़रद सुञाणप ऐं पंहिंजो हिकिड़ो अलॻि असलूब रखे थी। सिंध में ख़ासि करे तव्हां ॾिसो त शाइरी जूं जेके सिन्फ़ूं आहिनि, जंहिंमें ग़ज़ल, वाई, बैत, उन में जे शाइरनि जेका पंहिंजी फितरत आहे या पंहिंजे जेके अंदरि जा अहसास आहिनि, उन्हनि जी तमामु भरपूर नमूने अकासी कई आहे। पंहिंजे अंदर जो जेको इज़हार आहे उन खे शहर जो रूप ॾिनो आहे। शाइर तिलमीज़ रहमान बि आहिनि ऐं शाइर तिलमीज़ शैतान बि आहिनि। तिलमीज़ रहमान उहे शाइर आहिनि जिन जे लाइ क़ुर शरीफ़ मंझि बि अचे थो त शाइरनि जे ज़बान में ग़ैब जे ख़ज़ाननि जूं चाबियूं आहिनि, ऐं तिलमीज़ शैतान उहे शाइर आहिनि जेके माना त उल्टियूं सुल्टियूं ऐं बेहूदी क़िस्म जी शाइरी कंदा आहिनि, ऐं उहा शाइरी जेका आहे उनखे को बि बका न हूंदो आहे। समाज में थींदड़ जेके मामलात आहिनि, ऊच नीच जेके बि मसइला माण्हुनि सां दरपेश अचनि था, शाइर उन्हनि मसइलनि जी अकासी करे थो, उन अखि सां ॾिसे थो, शाइराना अंदाज़ में जेका आहे सो उहा शइ बयानु करे थो। शाइर माना हिकु हिते समाज जो हिकिड़ो अमीन तौरु लिखियो वञे थो। अॼु शाइरी जो आलमी ॾींहुं आहे। पूरी दुनिया जे ॿोलियुनि जे भेट में वाहिद सिंधी ॿोली आहे जंहिंमें वधि में वधि शाइरी जेका कई थी वञे, ऐं असांखे फ़ख़ुरु आहे त असांजा जेके सिंधी शाइर आहिनि तमामु ॿोलियुनि जे भेट में घणे खां घणा शाइर आहिनि। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त आम ॾींहंनि ते पिणु अहिड़ा मुशाइरा कोठाया वञनि जीअं सिंधी शाइरी ऐं ॿोलीअ खे हथी मिली सघे। कैमरामैन सज्जाद शरफ सां गॾु असद शाह, आवाज़ TV न्यूज़, खिपरो।